समझा थो त अञा तव्हांजी मुलाक़ात पूरी न थी आहे ऐं मां वक़्त खां पहिरियां अची वियो आहियां ईअं न मुंहिंजी राणी। सोट थाने ते रिपोर्ट दाख़िल कराइण ज़रूरी आहे। तूं अबे खे साण करे थाने ते निकिरी वञ। पुट रिपोर्ट लिखाइण सां गॾु कंहिं चङे मठे खे चवण बि ज़रूरी आहे। चङनि मठनि वटि उहे वञनि जिन जी हलंदी हुजे। हिते हिते असांजी केरु ॿुधंदो? इहो त उन्हनि जो कमु आहे वीचारा, पर असां त पंहिंजी तरफ़ खां पूरी कोशिशि कयूं न। सोट मारेस तरफ़ निकिरी थो वञा। तूं ऐं अबो थाने ते रिपोर्ट दाख़िल कराए अचो। अल्लाह कंदो को न को खड़तेल निकिरी पवंदो। पुलिस में रिपोर्ट लिखाइण खां पोइ ज़ालिम मुंहिंजे बच्चे खे को नुक़सान न रसाइनि। मरम ही असां पंहिंजो फर्ज़ पिया पूरो कयूं। बाक़ी असांजी रिपोर्ट लिखाइण सां पुलिस कंहिंजे मथां बाहि थोरी ॿारींदी। जो इन ख़ौफ़ खां हू असांजे पुट मथां ज़ुल्म कंदा। पोइ वक़्तु न वञाए, हल त असां ॿई हलूं। ख़बर नाहे त असां ग़रीबनि सां कंहिंजी दुश्मनी थी वई आहे, छो अची असां मिस्किननि जे पुठियां पिया आहिनि। ही जेको न असीं फसल लोऊं पिया, इहो सभिनी जबर जो पोखियल आहे। न ही असांजे पोयां अचे हा, न ही असांजे मथां मुसीबतूं अचनि हा। हा साईं, ही सभु मुसीबतूं मुंहिंजे करे आयूं आहिनि। मुखां अॻ में वली दादा वारा तोखे हिंदोरनि में लोॾींदा। कुझु बि थियो पर मुड़ुस त कोन आयासीं न। पंहिंजा नंग ॾेई सिर बचायो। अड़ेरी जिंदगी का मौत बेहतर है। हमरा बि खणाए छॾी न मुंहिंजे पुट खां पोइ। बस अदा बस, तूं ऐं जबल वरी हथे पइजी वेंदो त तव्हांखे छॾाईंदो वरी केरु? मूंखे न रोक भाॼाई। जबल खे चओ त मूंसां न ॻाल्हाए। फुज़ूल मुंहिंजे साम्हूं वक़्त हुई ज़बान काकड़े को कॾहिं वठंदो सां। इहो नथो थी न चाहे त तूं वॾो हुई, कॾहिं वॾे हुजण जो लिहाज़ बि मूं मथां कयो अथई। जेॾी महिल ॾिस गिचीअ में हथ ॿाहिरां पादा रखायो अची उहा कसर जो मुना कढी। जे एतिरो मोतबर आहीं न त पोइ वली दादा सां छो अटकी? बस छो त बस। मुंहिंजो वधीक दिमाग़ ख़राब न कर। सभु असांजे लाइ मौत पर। बस हाणे बस, इन वातावरण में तव्हांखे छा थो मिले? पंहिंजे मोतबर सोट जूं अखियूं थो खोलियां। इहो ॾाढ वञी ॾाढनि खे ॾेखारे, मूं मिसकीन मथां न। जॾहिं वक़्तु आयो न त तोखे ॾेखारींदुसि वली दादा वारनि जी ॾाढ मुर्सी त हू केतिरा दिलेर आहिनि। हुननि जे साम्हूं, हुननि जी अखियुनि जे अॻियां नासा खे वठी निकिरी ईंदुसि। ऐं पोइ तोखे जवान भाड़े जी ख़बर पवंदी ऐं इहा जल्द तोखे परीर पवंदी। अदा, हिते तुझी पहुच आहे। तू सरंदी वारो आहीं। खुदा जे वास्ते मुझे भाउ जी जाच लही ॾे। जेकॾहिं अदा खे कुझु थियो त अब्बा ऐं अम्मा ज़िंदा कोन रही सघंदा। उन्हनि जी पीरी जो सहारो आहे। भॼई मां कोशिशि कयां थो। अनवर ऐं मुलादाद खे मोकिलियो अथमि, उहे बि जांच करे ईंदा। किथां बि का ख़बर पई त मां तोखे ज़रूरु ॿुधाईंदुसि। बस रुगो तूं दुआ घुर त हू ज़िंदा हुजे। बाक़ी उनखे वापसि मोटराइण मुंहिंजो कमु आहे। खुदा पाड़ू पटींदनि ज़ालिमनि जूं। मुंहिंजे मिस्किन भाउ उन्हनि जो छा बिगाड़ियो आहे?
ख़ुदा कंदो त ज़ालिम उन्हनि खे पिटण सां कुझु कोन वरंदी। हाणे इहो रोज़ राड़ो बंदि कर। मूं चयो न खेरनि सां मोटी ईंदो। भली हिन जे भाइरनि खे खणण वारा केर था थी सघनि? तोखे का ॻाल्हि सम्झ में अचे थी? हिननि जी कंहिंसां दुश्मनी आहे? मूंखे त शक आहे मोर खे कंहिं घर में घटि वधि ॻाल्हायो हूंदो, उन कावड़ में घरां निकिरी वियो हूंदो, या त वरी इहो बि थी सघे थो कावड़ में अची ख़ुदकशी करे छॾे। न न अदा, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। अम्मा ऐं अबा त हुन सां बेहद प्यार कंदा आहिनि। उन्हनि कॾहिं बि पूरी ज़िंदगी में अदा सां लुड़ न ई कयो। उन्हनि त कुझु कोन चयो हूंदुसि, पर अॼुकल्ह जबल होश मां निकितो थो वते। मतां उन कुझु चयो हुजेसि? न अदा, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। पोइ भला तव्हां वटि कहिड़ा किरोड़ पिया आहिनि जो पैसनि जी लालच में उनखे कंहिं अगवा कयो हुजे? भले तूं परेशान न थी, मां कोशिश में आहियां न। अलाह कंदो त जल्द तुंहिंजो भाउ घर वापसि अची वेंदो। अदा भला मूंखे इजाज़त ॾींदो त मां अम्मा वारनि वटां थी अचां? हा हा भली, पर शाम जो वञजां ऐं जल्द मोटण जी कजांइ। रुस्तम, तूं मूं ते एतबार कर। तोते एतबार कया? जेका औरत पंहिंजे भाइरनि जे अखियुनि में धूड़ विझी रबीअ सां इश्क कंदी रही, हाणे छा उहा औरत पंहिंजे मुड़ुस सां सचाई कंदी? सो पोइ उन वक़्तु जो रबी उन जे अखियुनि जे साम्हूं हुजे। जेकॾहिं मां एॾी गंदी हुयसि त पोइ तो मूंसां निकाह कयो छो? निकाह को शौक़ में मूं तोसां कोन्हे कयो। रुस्तम, मां तोखे कीअं यकीन ॾियारायां त हाणे मां सिर्फ़ ऐं सिर्फ़ तुंहिंजी थी रहंदसि? तॾहिं रबीअ जे हथनि में हथ ॾेई बीठी हुई। मां तोखे ॿुधाए चुकी आहियां त अहिड़ी का बि ॻाल्हि कान हुई। पोइ बि तूं मुंहिंजे मथां यकीन नथो करी त पोइ खण बंदूक, मारे छॾ मूंखे। बाक़ी ख़ुदा जे वास्ते मूंखे ये ताना न ॾे। तुंहिंजी इहा ख्वाहिश बि मां पूरी कंदुसि, पर उन खां पहिरियां मां तोसां अहिड़ो हशर कंदुसि जो तूं रोज़ मरंदीअ ऐं रोज़ जीअंदीअ। जेसिताईं तुंहिंजी दिलि मां रब्बू नथो निकिरे तेसिताईं मां तोखे मरण कोन ॾींदुसि। रुस्तम, तुंहिंजो शक ख़त्म करण जे लाइ हिकिड़ो ई तरीक़ो आहे। तूं मूंखे भलो साईं ॾे। जेकॾहिं तुंहिंजो एतबार उन जे मथां आहे त आहे। मूंखे भले साईं मथां एतबार आहे, पर तो मथां न आहे, तो मथां। पोइ त हिन जो हिकिड़ो ई हल आहे, असां रब वारनि खां अलॻि हली रहूं। शादीअ खां पहिरियां तूं कहिड़े असांजे घर में हुई? पोइ बि त पंहिंजो चक्कर पे हलाई न। हाणे धार रहण सां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? तोखे मां यकीन कीअं ॾियारायां रुस्तम? पंहिंजा पेर संभाल पंहिंजा। जेकॾहिं अॻिते मूं रबीअ सां तोखे ॻाल्हाईंदे ॾिठो त हिन चक्कर माफ़ी मिलई, अॻिते माफ़ी कोन मिलंदई, सज़ा मिलंदई, सज़ा। अम्मा संभाल पाण खे। अलाह कंदो त अदा खेरनि सां ईंदो घर। काल्ह खां वठी हुनजो को ॾस पतो कोन्हे को। या में चकदा पिया पवनि, हज़ारे विसविसा वहम वकोड़े विया आहिनि। चाची, तूं को समझाया मां खे?
तूं को दिलासो ॾे। तीअं नाज़ा मुंहिंजो पाण अंदरि झुरियो पियो आहे। मां पंहिंजे मखण पुट जूं सिकूं मोर मोलाहींदी हुयसि। अलाह ख़ैर करे पियो पुट मोर ॾे। जेकॾहिं उनखे कुझु थियो न त तुंहिंजी अम्मा खां अॻ में मां ज़िंदा कोन रही सघंदसि। मूं वरी दादा खे चयो आहे अलाह कंदो त अदा खे किथां न किथां ॻोल्हे हथु कंदो ऐं वली दादा मूंखे पक ॾिनी आहे। नाज़ा शींहं खे बकरी जी रखवाली जो चई थी। इहो कमु आहे ई उन्हनि जो। छा ही कमु वलीदाद वारनि जो आहे? मूंखे पूरी पक आहे त मोर खे अगवाई उन्हनि कयो आहे। मूं हिकु राति उन्हनि भाइरनि खे सलाह कंदे ॿुधो हुयो, पर इहा मूंखे ख़बर न हुई त उहे असांजे घर खे उजाड़ण जे लाइ सलाहूं पिया कनि। ख़ुदा इन्हनि ज़ालमनि जूं पाड़ूं पटींदो। अदी इन ज़ालमनि खे पिटूं छा असर कंदियूं जंहिंजो पहिरियां ई संद संद सड़ियल आहे। नाज़ा तूं इन ॻाल्हियुनि जो ख़्यालु रखजांइ। ॿार इहे ॻाल्हियूं कनि न कनि, पर राति जो इहे ज़रूर सलाह कंदा। जेकर अहिड़ी ॻाल्हि थिए त असांखे ज़रूर ॿुधाइजांइ। पहिरियां मुंहिंजो उन्हनि तरफ़ ख़्यालु न हुयो, पर मां हाणे कोशिश कंदसि। बस रुगो दुआ कर अल्लाह साईं अदा जी सिरना खेर करे। तव्हां परेशान न थियो। मोर ख़ैर असां घर में मोटी ईंदो। बाक़ी उनखे छो अगवा कयो अथनि इहा ख़बर ज़रूर पवंदी। अदा मूंखे नथो लॻे त इन छोरे मोर खे का ख़बर आहे। मुला दादा इहो छोरो चमड़ो आहे, चमड़ो। एतिरो आसानीअ सां कोन टुटंदो। मौला तो जाने अदा जेके असां उनखे सटका कढिया आहिनि न ख़बर हुजे असां त सभु पके आहे। इन ज़बान खे मोहरणी न वे आहे। अदा जेकॾहिं चई त वधीक ज़ोर लाई, पर हाणे छोरे में वधीक साफ़ कोन्हे, मरी पवंदई। मुला दादा जेको मार सां न भुरियो मन प्यार सां भुरे। सुभाणे छोरे सां मां पाण हली मिलंदुसि ऐं पंहिंजे तरीक़े सां आज़माईंदोमांसि ऐं इहो बि ॾिसंदुसि त छोरे में केतिरी थूम आहे। भले अदा तूं बि ज़ोर लाए ॾिस, पर इन छोरे मोर खे का बि ख़बर कान थिए। न त इहो छोरो एतिरो ठाहको नाहे जो असांजे पादरनि खां ॻाल्हि लिकाए। अदा जेकॾहिं ख़बर हुजे असां न त तोते वांगुरु ॿोले हा, तोते वांगुरु। मौला तो जाने मिठू पालण जो मूंखे वॾो शौक़ु आहे। जेकॾहिं अहिड़ा ॿ टे हथ अची वञनि हा न अदा त पोइ छा थो भाए। उकाब खे तोतो या मिठू समझण जी कोशिश न कजांइ अनवर, न त झिरकी जियां झटिजी वेंदे। मौला तो जाने साह हलू पड़े इतना जो एक खत्म है पूरो। ये जबल जो गलो आहे जेको पहाड़नि जी लुक में पची लुक बची चुको आहे। हथनि में हलूकड़ा पइजी वेंदई। अनवर होश मां कम वठ। हिननि जो हमरा गुम थी वियो आहे, तंहिं करे जबल होश में न आहे। अॻ में कॾहिं जबल तोसां ॻाटो मथे करे ॻाल्हायो आहे? रईसा
सब्र जी का इंतहा थींदी आहे। तू खंडड़ तुईअ खे हर हर फूका ॾींदो त उहा आख़िर ॿरी मच थींदी। अहिड़े धुएं ऐं मच खे विसाइण असांखे खूब अचे थो। तूं पंहिंजे मक़सद जी ॻाल्हि कर। छो आयो आहीं? पैसा मूंखे तव्हां सां पंहिंजे मुंहुं ॻाल्हाइणो आहे। जबल टे जिस्म ॾिसी भुलिज न। ही मुंहिंजा भाइर, मुंहिंजा बाज़ू, मुंहिंजी ताक़त आहिनि ताक़त। जेका ॻाल्हि करणी अथई खुली कर। ही ॿार कोन वेंदा। पैसा शक न पूरी पक्का आहे। असांजे हमराह खे गुम कराइण में तवाजो था। जबल तव्हां छा था थियो? मां थो ॻाल्हायां। मां बि जबल जी जुरत ॾिसण थो चाहियां जेको मुंहिंजे मथां इल्ज़ाम थो हणे। इल्ज़ाम न रहिस, या हकीकत आहे। तव्हां खां सवाइ हिते असांजो को बि दुश्मन न आहे। मां चवां थो त तव्हांजो हमराह मूं वटि नाहे। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी ज़बान जे मथां एतबार आहे त ठीकु आहे, न त थाणो खुलियो पियो अथव। ऐसा ये तव्हांजी शूर आहे, तव्हांजो ॻोठ आहे। हिते तव्हां असां खां हर लिहाज़ में ॾाढा आहियो। हिते जेकॾहिं तव्हां खां ॾाढो आहे त उहो आहे भलो साईं। तव्हां मूंखे साह कढो। बस बस जबल बस। हिन खाते हिकु लफ़्ज़ बि न कजां। हथ कढोसि। तोखे एतबार खपे न? अरे सर त पोइ वठ एतबार। ये न समझते। तुझे जुल्म के ॾिसी दिली वियो। तव्हां पर पंहिंजे जुल्म जी इंतहा कयो। इहो न समझजो त मां तव्हांजो जुल्म ॾिसी दिली हुदुमि। ऐं वरी मां उस लाइ कायर आहियां, पर मां मजबूर आहियां। जहिड़ी मुंहिंजा हथ मजबूरी खां आज़ाद थिया, सभु हिसाब परे वठंदुसि।
सौट छा पियो ॾिसी? तोखे शर्म कोन थो अचे? छो छा कयो मूं? अञा चङी थी त मूं छा कयो आहे? हाँ? अकुल कर। अकुल मूंखे न, पर हिनखे सेखारा, मां हिनखे। हिन कयो छा आहे? सभिनी जे साम्हूं पंहिंजे हुस्न जी नुमाइश बीठी थी करे अञा चङी थी त हिन छा कयो आहे? घर में बीठल आहे, घर में कहिड़ो वञी घिटी में बीठी आहे? केर आहे हिते तव्हां खां सिवा? ऐं ॿियो ही कंहिंखे ॾेखारींदी पंहिंजा वार खोले? अम्मा हिनखे ख़बर आहे हिनखे त पंहिंजे हुस्न जी नुमाइश कंहिंजे अॻियां पई थी करे। तुंहिंजी इन हरकत जे करे रबू मानी पियो खाए, वो अध में छॾे हलियो वियो। अम्मा तूं मूंखे न, हिन राणीअ खे सम्झाए, राणीअ खे त अॻिते रबीअ जे अॻियां ईअं टिलंदी न करे, न त टंगू भञी छॾींदोमांसि। तौबा कर पुट, तौबा कर। तोखे पंहिंजे सोट ते शक कंदे शर्म नथो अचे? ठीकु आहे मां, ठीकु आहे, मां शक कोन कंदुसि। तूं सिर्फ़ हिकिड़ो चकर सौट जो हथ राणीअ जे सिर मथां रखराए, उनखे कसम खा त राणी उनजी भेण आहे। केॾी न किरियल सोच आहे तुंहिंजी, न ज़ाल मथां एतबार, न सोट मथां। मां त घर में हुयसि न, घटि में घटि मुंहिंजे मथां त एतबार करी हा। त छा मां राणी खे बिगाड़न ॾींदसि? पर अम्मा बस हाणे बस। जेकॾहिं अॻिते राणी खे कुझु चयो अथई त मां तोखे माफ़ न कंदसि। अदी जॾहिं असांजो मन साफ़ आहे, असांजे मन में का मदाई न आहे, त अलाह कंदो असांजे बचड़े खे कुझु बि न थींदो। अलाह कंदो ख़ैरन सां घर मोटी ईंदो। तूं परेशान न थी अदी, परेशान न थी। अॼु टियों ॾींहुं आहे, घर न आहे पहुतो मुंहिंजो बचड़ो। अलाए कहिड़े हाल में हूंदो। हाणे त सभु दिलासा मूंखे कूड़ा था लॻनि पिया। गफ़ार, का ख़बर पई? को ॾस मिलियो? न मरियम, का भी खबर न थी पए। अलाए ज़मीन अॻी ही वई, अलाए आसमान खणी वियो असांजे पुट खे। किथां का भी खुड़क न थी पए। अदा पुलिस में जो रिपोर्ट कयव, उतां का ख़बर पई? भाजाई, इहा पुलिस में रिपोर्ट त फर्ज़ टारण लाइ कईसीं। बाक़ी हे पुलिस वारा, उहे त वॾेरनि जे दर जा नाचू आहिनि। उन्हनि जे चवण ते छेर ॿधी छमकार ॾेखारनि था। असां ग़रीबनि जो किथे था ॿुधनि? असां मां केर मरे, बचे, अगवा थिए, उन्हनि जे सिहत ते कहिड़ो असर थो पए? जेकॾहिं रिपोर्ट न कयूं हा त इहा ई पुलिस सुभाणे असांखे ई अची ॿधे हा। जबल जो शक त वलीदाद वारनि जे मथां आहे। ॿियो केर थो थी सघे? जेकॾहिं पूरी पक आहे त पोइ इहे ॾाइण मुंहिंजे पुट मूं हथ न कढंदा, न त न्याणियूं महिल वठी हलूं या भलो साईं खणी हलूं। न मरियम न। गफ़ार, असांखे ॿियो को चारो बि त न आहे। मरियम, तोखे नाज़ा भेरीअ यादि हूंदो त जॾहिं पंहिंजूं न्याणियूं हुन जे दर ते मेड़ वठी हलियासीं त हुननि कहिड़ो लिहाज़ कयो असां सां? न्याणियूं मेड़ वठी वञण खां पोइ बि त हुननि पंहिंजो मक़सदु पूरो कयो हो न। हाणे पंहिंजूं न्याणियूं अहिड़नि माण्हुनि जे दर ते वठी वञनि, पंहिंजी तज़लील कराइण आहे। हाणे छॾ कुदरत वारे मथां। जेकॾहिं असांजे पुट जी हयाती हूंदी न त असांखे मिलंदो, न त परतो मुंहिंजे रब खे।
मोला दादा इन गरीब सां हेड़ी हालत कई थव। अरे मां तव्हांखे चयो त हिन खां रुगो पुछा कजोसि, जेकर हिनखे ख़बर न हुजे त हिन मां हथ कढजोसि। अदा तो चयो तॾहिं त ही ज़िंदा हुआ, न तिन वक़्त हिन जो लाश बि तोखे हथ कोन चया। मोर ॾिस बाबा, ही मुंहिंजा भाइर अनवर ऐं मौला दादा आहिनि न। तोबा नौज़ बिल्लाह है बाबा, तोबा नौज़ बिल्लाह। वॾा ज़ालिम आहिनि, माण्हूअ जो त अहिड़ो असर कंदा आहिनि जीअं कासाई रिढ ऐं बकरीअ जो कंदो आहे। तंहिं करे मां तोखे चवां थो त जेका बि हक़ीक़त आहे तूं मूंखे ॿुधाए, ऐं पोइ तूं भली हितां हलियो वञ। अरे सर, खुदा जाने तो मूंखे का बि ख़बर कान्हे का ही मुते नाहक ज़ुल्म कनि था। जे मूंखे ख़बर हुजे हा त मां तव्हांखे ॿुधायां न। अदा मूं तव्हांखे चयो न त ही तव्हां सां बि सची कोन कंदो। तूं परे थी अदा, परे थी त मां कयां अॼु हिनखे पूरो। हाणे तूं तरस तरस, मां पाणे तो मोर खां पुछां। मोर ॻाल्हि ॿुध, मां तोखां आख़िरी चकर पुछां थो, पोइ यार मां बि तुंहिंजे लाइ कुझु कोन करे सघंदुसि। जेकॾहिं मोर तोखे पंहिंजी ज़िंदगी प्यारी आहे न, त बाबा तूं मूंखे सच सच ॿुधाए न। मां तोसां वाइदो थो कयां त पोइ तुंहिंजो केर बि नालो कोन वठंदो। अरे सर, चओ त मां कूड़ हणी कंहिंजे मथां बीहजी वञा। मूंखे का बि ख़बर कोन्हे, मां हक़ीक़त तव्हांखे ॿुधाए चुको आहियां। अदा हाणे छा सलाह अथई? हिनखे का बि ख़बर न आहे, पर हिन मां जेकॾहिं हथ कढियोसीं त ही असांजा सूर सभिनी सां वञी पिटींदो। तंहिं करे सुभाणे तूं ऐं अनवर अची का खॾ खोटे उन में दफ़न करे छॾियोसि। जेकॾहिं सुभाणे हिनखे हिते मारे दफ़न कयोसीं न, त पोइ कंहिं न कंहिंखे ख़बर ज़रूर पइजी वेंदी। पोइ तूं ॿुधाए छा सोचियो त हिन जे लाश लिकाइण लाइ? अदा सुभाणे मां ऐं अनवर अची हिनखे मारे हिन जो लाश दरिया में उछलाए छॾींदासीं। सुभाणे अलाए किथां वञी निकिरंदो, जेकॾहिं ज़ाहिर बि थियो त पोइ इल्ज़ाम असां मथां कोन ईंदो। भला दादा इहो तरीक़ो सही आहे? मूं मथां राम कर, मूं मथां राम कर। भला दादा ॾिसी छा थो, ॿधी छॾ हिनखे। मां कंहिंसां बि ॻाल्हि कोन कंदुसि। अच भला दादा, सही न कयो, मूं मथां राम कर, मूं मथां राम कर, मूं मथां राम कर, मूं मथां राम कर। न हिनजो ख़्यालु रखजां। अरे सर, बेफ़िक्र रहो, हिते पखी पर न वञी सघंदो। काॾे पई वञी? अम्मा खां थी अचां। कंहिंखां इजाज़त वरिती अथई? उन ॾींहुं अदा वली दादा खां इजाज़त वरिती, उन त कोन रोकियो हुयो। उहा उन ॾींहुं जी ॻाल्हि हुई, ऐं तूं थी बि आहे। बाक़ी रोज़ रोज़ घिटियुनि में तोखे टंगू हणण जी इजाज़त कान ॾिनी अथसि। हल हल हाणे वे घर में। अदा जे बारे में पुछा करे अचां त उन जी का ख़बर पई या न पई? उन जी ख़बर पवंदी न, तोखे घर वेठे ॿुधाए वेंदा। तूं हाणे वधीक परेशान न थी। अदी, जेकॾहिं कुझु घड़ी
अम्मा खे दिलासो ॾेई ईंदसि त छा थी पवंदो? माणे मरे कान थी, न कोई सकरात में पई आहे जो घड़ी घड़ी भगी बीठी आहे। खुदा खुदा कर माठ करे वे। ही ॾिस अदी, मां तोखे हथ थी ॿधा, खुदा जे वास्ते मूंखे वञण दे। तोखे त कुर्ब ॾिजे ई न, जे कुर्ब ॾियईं थी न त सिर ते चढ़ियो थी वञी। ठीकु आहे, वञ भला, पर ॿुध जल्दी मोटण जी कजांइ। मां बस वञी मोटंदसि। काॾे? इहो अदा अम्मा खां थी अचां। का बि ज़रूरत न आहे। हलो तर टंगू न भई छॾाए। अदा अदी जन्नत इजाज़त ॾिनी आहे। ओ इहो मूंखे न ॿुधाए के इजाज़त ॾिनी आहे के न। रोज़ रोज़ भॼी बीठी आहे माइटनि जे दर। हलो तर अजय जबलो ता वॾे सां मुंहुं मारी करे रहियो आहे ऐं तूं हिनखे इजाज़त थी ॾे। अदा वॾे खे ख़बर पई न त खल लाहे छॾींदव। न अदा, मूं हिनखे किथे इजाज़त ॾिनी आहे? ज़ोर ई पई वञे, चङो जो तूं अची वे। हलो हाणे हल हल न तूं। मां छा कयां? आखिर छा कयां राणी? एक तरफ तुंहिंजी मोहब्बत, ॿिए तरफ सौट जी इज़्ज़त। मां वञां त आखिर काॾे वञां? सौट जी इज़्ज़त में हथ बि विझी नथो सघां ऐं तोखे बि विसारे नथो सघां। कीअं विसारिया राणी? तोखे कीअं विसारिया? न राणी न, मां तोखे नथो विसारे सघां, नथो विसारे सघां। हाणे असांजे विच मां सौट खे निकिरणो पवंदो। तोखे एतबार खपे न? अरे सर त पोइ वठ एतबार। सोटो जबल, जेकॾहिं ॿिनि ॾींहनि में मोहर न आयो त मरियम रोई रोई मरी वेंदी। ऐं मुंहिंजो बि हाणे हाल न रहियो अथई जबल। न्याणी त अॻु में ई सूरनि में हुई, पर हाणे जवान पुट जो ॾुख। अलाह ख़ैर करे, जेकॾहिं मोर खे कुझु थियो त इन घर मां ॿ जनाज़ा निकिरंदई। संभाल पाण खे सोट, संभाल। मां तव्हांजे ॾुख खे सम्झां थो, पर रोअण सां मोर त कोन मोटींदो न। जबल कोशिश कयां थो पाण खे रोकण जी,
पर जवान पुट के पोड़े पी खां दार थे तो उन जे दिल खां पुछ तो उन जे मथा केड़ी क़यामत थी गुज़रे। सोटर ही कम वली दाद वारन जो आहे। पुलिस असांजो साथ न ॾींदी न सोटन पुलिस मथा जोर न रख त उल्टो उन्हनि खे असांजे मथा चिड़ाची वेंदी। सोटर ॿी का वाट बि कान थी सुझे। सुभाणे हली रईस खे का मिंट मेड़ थिए मन का भलाई थिए। ये बादशाह पीर जी झोली तव मूंखे पंहिंजो बचड़ो वापस आणे ॾियो। अदी तू माट त कर अल्लाह से दुआ घुर खैर सां से बचड़ो ईंदो। भाजाई मरियम खे संभाल मरियम खे। तू दिल न लाए भाजाई, असां कोशिश कयूं था। तुंहिंजे मोर खे कुछ भी कोन थींदो। जबल जेकरे मुझे मोर के कुछ थियो न मां तोखे बख्श कोन कढी साए। अल्लाह ते रख अम्मा, अल्लाह ते रख। मालिक वॾो महिरबान आहे। अदा असां सां त सलाह ई कोन था कयो। ॿुधायो त छा सोचियो अथव? सोचूं था त रईस खे हली मिंट मेड़ कयूं। सुभाणे सभई गॾु हलंदासीं, पोइ मन रईस जे दिल में रहम पवे। ॾिसी कोन थी त असां वेठा था पाण में सलाह कयूं ऐं तूं अचे मथां बीठी वञी कमरे में वेह। अदाब मां अर्ज़ करण थी चाहियां। असांखे पाण में ॻाल्हाइण ॾे, पोइ ॿुधूं था तुंहिंजूं बि ख़बरूं। हलाणे हल ॿुधी कोन थी छा? अदा ही रनू हिते असांखे सलाह करण बि कोन ॾींदियूं। हिकिड़ी वेंदी त ॿी मथो अचे बीहंदी। बस हाणे बस छॾे हिनखे। कन खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। कन खुलियल न था ओला तो ॼाणे तूं ॻाल्हि कर। जेकॾहिं तव्हां जूं ख़बरूं ख़त्म थी वई हुजनि त मानी खणी अचां। अनवर सही तो चवे। घर में अञा अची वेह त तव्हां रनू कननि में कीड़ा थी विझी छॾियो। हाँ हाणे मुंहिंजूं ॻाल्हियूं बि अव्हां खे कननि में कीड़ा थी विझनि त ठीकु आहे, संभाले पंहिंजे घर खे ऐं वञा थी पंहिंजे भाइरनि वटि। एतिरो अलाह साईं उन्हनि खे ॾिनो आहे, बाक़ी ज़िंदगी मूंखे खाराए सघनि था। भाजाई तुंहिंजी कावड़ बि असुल नक ते बीठल आहे। अधा वरी जी आई दादली तॾहिं कुझु कोन था चऊं। बाक़ी वञी पंहिंजे भाइरनि वटि जेके बुसरियूं खाईंदी न उहा असांखे बि ख़बर आहे। बस हाणे बस वॾी भाॼी साईं थोरी ॻाल्हाइबो आहे। तुंहिंजा दादला आहिनि तंहिंजे करे नथी कुछां। दादला बि आहिनि त थोरा डिंगा बि आहिनि। हिननि सां घटि ॻाल्हाईंदी कर। वञी मानी खणी आ। रईस मां वली दाद वारनि सां ॻाल्हाए चुको आहियां ऐं मूंखे शक न पर पूरी पक आहे त असांजे हमराह खे गुम कराइण में इन्हनि जो ई हथ आहे। जॾहिं तव्हां उन्हनि सां ॻाल्हायो आहे त उन्हनि का तवरंदी ॾिनी हूंदी। रईस हू असांजी ॻाल्हि ॿुधनि किथे था? हू असां खां ॾाढा आहिनि। मता उन्हनि जा हथ न हुजनि ऐं हू कावड़ में अची तव्हांखे घटि वधि ॻाल्हायो हुजनि। रईस ॿियो हिते केरु आहे जंहिंजी असां सां दुश्मनी हुजे?
दुश्मनी त तहां सां बि वली दादा वारनि जी न आहे न। वली दादा वारनि जेकी असांखे ॾंभ ॾिना आहिनि वो ख़ुदा ॼाणे थो। जिस्म सां गॾु असांजे रूहनि खे बि रड़ियो आहे उन्हनि। ऐं अञा बि तव्हां चओ था त वली दादा वारनि जी तव्हां सां कहिड़ी दुश्मनी आहे। पहिरियां त हुई, पर संग ॾियण खां पोइ त हुननि तव्हांजे मथां हथ रखियो आहे न। लोक मयारीअ खां हुननि असांजे सिर मथां हथ ज़रूरु रखियो आहे, पर उन्हनि जे अंदर में अञा ताईं उहे बलाऊं आहिनि, बलाऊं। ठीकु आहे, मञोसीं त तव्हांजे हमराह खे वली दादा वारनि ई अगवा कयो आहे, पर आख़िर हुननि जे पोयां हुननि जो कहिड़ो मक़सदु थी सघे थो? वली दाद वारनि जो शक हाणे असां मथां थी चुको आहे त हुननि जो हमराह असां मारियो आहे, जॾहिं त उन्हनि जे हमराह सां गॾु असांजो बि छोकिरो क़तल थी चुको आहे। वली दादा वारनि जो वॾे खां वॾो सबबु इहो आहे त हू असांखे हितां भॼाइण था चाहिनि ऐं असांखे परेशान करण था चाहिनि त असां पंहिंजो पको फ़सुलु छॾे हितां निकिरी वञूं। जेकॾहिं असां ईअं न कयो त भुंग एवज़ असांजो हमराह मोटाईंदा ऐं फ़सुल जी क़ीमत उन में ई लाहे छॾींदा। पहिरियों बि हुननि इहे चालाकियूं करे असांखे लखनि जो कर्ज़ी करे असांजो सूंह फॿाए चुका आहिनि ऐं हाणे बि फ़सुल फॿाइण चाहिनि था। बाबा साईं, असां सां वाहर कयो, असांजो हमराह मोटाए ॾियो। ठीकु आहे बाबा, मां वली दादा वारनि खे घुराए हुननि सां ॻाल्हायां थो। जे तव्हांजो हमराह हुननि वटि आहे त हुनखे वापसि कराईंदासीं। वली दादा वारनि खां ॾंडु ॾोह बि वठंदासीं, तव्हां बेफ़िक्र रहो। रघु, तूं मूंखां एतिरो खफ़ा खफ़ा छो थो रहीं? जॾहिं त मुंहिंजो निकाह रुस्तम सां थियो आहे ऐं तुंहिंजे करे रुस्तम बि मूंखां नफ़रत थो करे, ऐं जेकॾहिं तूं बि मूंखे प्यार न ॾींदे त मुंहिंजी ज़िंदगी त अज़ाब बणिजी वेंदी न। राणी, तोखे मूं वटि ईअं अकेलो न अचणु घुरिबो हो। जेकॾहिं तोखे ऐं मूंखे सौट ईअं अकेलो ॾिसी वरितो त हू तोखे ज़िंदा कोन छॾींदो। रबो, तुंहिंजे ऐं मुंहिंजे प्यार जी रुस्तम खे सॼी ख़बर आहे। उनजो इहो शक कॾहिं बि ख़तमु कोन थींदो ऐं न ई रुस्तम मूंखे कॾहिं पंहिंजो कंदो। मां मञा थी त रुस्तम सां मुंहिंजो निकाह थियो आहे, पर रुस्तम कॾहिं पंहिंजी ज़बान सां मूंखे ज़ाल तस्लीम कयो ई न आहे। रबू, रबू, मां हिन अज़ाब वारी ज़िंदगी में रहण नथी चाहियां। रबू, मूंखे हितां भॼाए वठियल रबू। मूं तोखे रोकियो मूं तोखे त रबूअ खां पासीरी रह, पर तूं कोन मुड़ीअ। तो मुंहिंजी इज़त जो ख़्याल न कयो। अॼु मां तोखे ज़िंदा कोन छॾींदुसि, कोन छॾींदुसि मां तोखे ज़िंदा। मूंखे न मार। तूं कारी आहीं तूं। मूंखे न मार। मां तोखे ज़िंदा कोन छॾींदुसि। मां कारी न आहियां। रबू, तोखे जीअण जो को बि हक़ कोन्हे हक़ जीअण जो। राणी, सौट जे त ख्वाबनि ऐं ख़्यालनि में राणी समायल आहे।
राणीअ खे कॾहिं बि विसारे नथो सघे। मूंखे या त सौट खे मारणो पवंदो या राणीअ खे तलाक ॾियणी पवंदी, पोइ मां सुकून जी निंड सुम्ही सघंदुसि। हाड़ी भागन भरी तुझा भाग। असां भी सॼी उमिरि परावन दरन ते दोल वॼाया, झुमरियूं हयूं, रब वारी वराई। मुंहिंजो बि पुटड़ो परणिजी पियो, ख़ुशियूं थियूं। सो सभिनी खां पहिरियों तोॾे मिठाई खणी आई आहियां त तोखे वात मिठो करायां। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, अड़ी दुआ कजाए त जीअं जोड़ी सलामत रहे। ॿुध, मिठाई में किथे ज़हर त न मिलाया आहीं? अड़ी जन्नत, जिन खे बंदूक न मारे सघे उन्हनि खे ज़हर छा मारींदो? पर जे तूं न मूंखे पंहिंजे हथ सां ॾियां कहिड़ी बि शइ त मां चवां हा ज़हर खे बि ज़मज़म करे पी ॾिठोसीं। बस हाणे बस, हाणे मिठाई ॾेई मथो न ख़राब कर। हाणे निकिरण जी कर। वञा थी वञा। हा, एतिरी वांदी बि कोन आहियां त तोसां बि हिते वात वॼाईंदसि। अड़ी मूंखे पुन्य मुराद सॼे राज खे मिठाई खाराइणी आहे। हेॾे कर, नथी वणाई न मिठाई, बाक़ी ॾे मिठाई। हा माई, तोखे त का कंहिंजी ख़ुशी बि कोन थी वणे पई, न कंहिंजो गम थो पियो सम्झ में अचे। खणी हल हल हाणे। हा हा, खणा थी वञा थी। हा वधाए थी खाए हा, हल हल पुट पाण आयो अथसि, ॼण हज कटियो अथसि। पुट पाण आयो अथसि। अब्बा, अम्मा जा सगा मुड़ुस हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾजांइ। तेसी ताईं मां कुंवार खे कमरे में न वठी वेंदुमि जेसि ताईं तूं दुल न वॼाईंदे ऐं मां नचंदुसि न। सॼी दुनिया जूं शादियूं थियनि थियूं, उन में दुल वॼाई थो, बाक़ी पुट थो परणई त उन में दुल नथो वॼाई। वारो कर, जल्दी कर दुल वॼाए त सॼी दुनिया खे ख़बर पवे त ढोल में ढोलण पंहिंजी कुंवार खे वठी ॻोठ पहुची वियो आहे। 5 रुपया घटि कम खे पट, ठीकु? अरे मां दरवेश घर में आहे, दुआ वठे कोन, रुगो दौलत ज़ोर। हिक ग़रीबत ॿियो विधु इहो टोड़ो शादीअ जो गीचीअ में। अरे माणे बि टोड़ो थी मुंहिंजी गीचीअ में पई। अरे तारा, अबा वञ दौल खणी आ, हे मुड़दो ऐं कोन। ओ मेहंदी लॻंदी ओ गाना बदबा। कुंवारे, मूंखे दीदार त कराए न। अल्लाह वठरा बुधी मरा ढकणीअ जे धुक में। अची हो तो सबे के दे वजा बी बाबा बी गरीब जो ॿार नचण लाइ तयार। अरे पंहिंजी शादीअ में न आहे नचबो। आया भुलिजी पियुसि भला। ॿुध, मुंहिंजी शादीअ में तूं को ठुमको ॾेखार, पोइ जॾहिं तुंहिंजी शादी थींदी न त हुन में मां बि ठुमका हणंदसि। ठीकु आहे न? 5 रुपया घटि कम खे पट, ठीकु? ईअं सही आहे। वञा के रोको। गरीब जो ॿार दोल वॼाइण लाइ तयार। वया बाबा जे अंदर विया। अरे वरी न भागो, ॿाहिरि न निकिरी अचे। कोन नथा निकिरनि, हींअर ॿाहिरि निकिरंदा। वे तूं खट दे। दोल वॼाए पखरी कढी छॾिया। हेड़ी ढोलण तुझी किस्मत। ख्वाब में भी कोन सोचो हम तक अहिड़ी कुंवार मिलंदी।
पर भलो थिए मां भागन भरीअ जो असल मूले चूंडे मोतीअ जो दाणो हथ कयो थस ठीकु तोलण 5 रुपया घट कन खे तकड़ो पत। वली दाद आखिर छो अची हथ धोई ग़रीबन जे कढ पियो आई। वली दाद रेस तव्हांखे पूरी पक्का त इहो कमु मुंहिंजो आहे? वली दाद तव्हां दुनिया जे नज़रुनि में तो धूड़ विझी सघो था, पर मूंखे नथा भुलाए सघो। मूंखे पक्का आहे त इहो कमु तव्हां ई कयो आहे। उन्हनि ग़रीबनि जी बि कंहिंसां दुश्मनी आहे। रेस इन्हनि सां मुंहिंजी अहिड़ी का बि दुश्मनी कान्हे। हाणे छॾियो ई आखि जी पकाई वली दाद खान, मां हुनखे ॿुधाइण त कोन थो वञा त इहो कमु तव्हांजो आहे। मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधाए त हिन कम जे पोयां तव्हांजो मक़सदु कहिड़ो आहे? रेस मूंखे पंहिंजे भाउ जे क़ातिल जी तलाश आहे। सावण वारा एतबार ॾेई पंहिंजी जान छॾाए विया ऐं तव्हांजे शक जी तलवार वरी हुननि ग़रीबनि जे मथां किरी। कुझु ख़ुदा ख़ुदा कर वली दाद। अरे बाबा हुननि में एतिरी जुर्रत ई कोन्हे त तुंहिंजे भाउ खे क़तल कनि। रेस जेकॾहिं सावण वारा बि न आहिनि, ही बि न आहिनि, त पोइ तव्हां ॿुधायो त टीं धुर कहिड़ी थी सघे थी? वली दाद तव्हां बि त दुनिया सां फिटायूं वेठा हो। थी सघे थो को परायो प्लान करियो हुजे। न रेस न, मुंहिंजो शक ग़लति नाहे। इहो कमु जबल जो थियल आहे, जबल जो। ऐं जबल पंहिंजे पोयां के निशान ज़रूर छॾिया हूंदा ऐं जल्द ही हथ जबल जी गिचीअ में हूंदा। वली दाद तुंहिंजो शक ग़लति आहे। हू त पंहिंजे सूरनि में पूरा आहिनि, एॾो वॾो कदम कीअं खणंदा? पहली मुंहिंजी सलाह वठ, ग़रीबनि मूं हथ कढ। रेस जेकॾहिं छोरीअ मां हथ कढियुमि न त इहे वापसि अची मुंहिंजे लाइ को न को मसइलो पैदा कंदा। इन्हीअ करे इन्हनि खे छोरीअ जो लाश मिलंदो, लाश। जेकॾहिं छोकिरीअ खे माराई न त अञा बि तुंहिंजे लाइ मसइलो वधंदी। रेस पोयां को सबूत ई कोन छॾींदुसि। भली तूं सभु सबूत मिटाए छॾ, जे छोकिरीअ जा वारस भलो सां खणी अचनि त पोइ छा कंदे? तूं कहिड़ो कूड़ हड़ी हुननि खे दर तां मोटाईंदे? इन्हीअ करे चवां थो छोकिरीअ मां हथ कढ। इहा मुंहिंजी ज़िमेदारी आहे। हुनजा माइट कुझु बि कोन कंदा। रेस मूंखे सिर्फ़ 2 ॾींहं मोहलत ॾे। 2 ॾींहं मोहलत अथई, पर छोकिरीअ खे ज़िंदा सलामत माइटनि ताईं पहुचाए। जे ईअं न कई न त वॾो मसइलो पैदा थींदो। हू बि भले साईं जो सहारो वठी अची दर ते वेही रहंदई ऐं पोइ तूं हुननि खां ॾाढो कोन थी सघंदे। पंहिंजे लाइ अज़ाब वधाई, जेसीं ताईं सच कोन ॿुधाईंदे न असां तोखे छॾींदासीं कोन छॾींदासीं। हक़ीक़त मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां। मौला तो जाने तुझी ज़बान मां सच ज़रूर ॿुधंदासीं। ये तो तोखे मरण बि कोन ॾींदासीं। सच
त इहो ई आहे तव्हांखे जेतिरो ज़ोर लॻाइणो आहे लॻायो हक़ीक़त मटाईंदुसि कोन भली मूंखे मारे छॾियो ओला थो ॼाणो तो जो इहो चौक पूरो थो कयां बिल्कुल में ना अनवर ना अॼु को ॾींहुं बि मोहलत ॾियूंसि था भलिया सोचे वठे जे तो सोचे छॾियो आहे त पोइ हर कलमो कयां थो रब जी राह में रवानो हर कलमो मौला दादा इन जी ज़बान बंद थी वई कलमो किथां पढ़ंदो हर कलमो मौला दादा न सुभाणे हिनखे ब्रेज ते वठी इनखे मारे हिनजी लाश ब्रेज में लोड़े छॾींदासीं ब्रेज में अनवर इहा सलाह तुंहिंजी सुठी आहे बस न हुनजो ख़्यालु रखजांइ सावण खान अॼु को बाबा वंडड़ो कराए दरवेश आया दुआ कंदो साईं ख़बर वग़ैरह अॼु त मिठाई तोखे खाराइणु खपे ख़बर ॿुधीतमि त पुट खे परणाए आयो आहीं अड़े यार केड़ा फकीरन जा काज फ़क़ीर काज त खणी कोन कई पर ख़ुशी त तुंहिंजे दर ते थी आहे न बाबा फकीरानी भी हाणे झूनी थी वई आहे 7 घर भी कान थी पिनी सघे इन ये करे त पुट जी शादी करायम न त जीअं पाड़े मां अटे लप वठण लाइ का त छोकरी हुजे न जेकर ईअं मां घरन में घरंदुसि त माण्हू हणंदा पादर पादर ख़बर वग़ैरह तूं बि त फ़क़ीर आहीं कंहिंजे घर में गिड़ंदे त तोसां केरु पुछंदो पापा इहो बि हिकु ॾींहुं या 2 ॾींहं पोइ त सभु कोई बेज़ार थी वेंदो इहो सोच सावण खान जेकॾहिं मां सुबुह जो सवेर अची तुंहिंजे घर ज़ाइफुनि जे मथां बीहां त मुंहिंजे छोकरनि खे मूंखे बर्दाश्त कंदियूं ख़बर वग़ैरह इहो त बिल्कुलु तुम्हारी ॻाल्हि सही आहे पर या फ़क़ीराणी अथव जो दर दर ते वञी अटे जी लप पिनी थी अचे जो खाओ था पर इहा तुम्हारी नो खां इहो कमु कोन पुॼंदो अॼुकल्ह जूं छोकिरियूं फैशनी अथई फैशनी बाबा केतिरियूं बि खणी फैशनी छो न हुजनि पर आहे त फ़क़ीराणो ॿार पंहिंजी असली किरत कोन छॾियऊं पापा हिकु कमु कयूं कोन ॿियो गैरत करे छोकिरी खे विहारींदासीं त सभु बुख मरी वेंदासीं सावण खान हाणे छॾ ख़बरुनि खे बाबा साईं पड कराए दरवेश आहे दुआ कंदो साईं जेके 2 रुपया हुआ से सभु छोकिरे जी शादी में ख़र्च थी विया इन वक्त सफ़ा खीसो ई खाली आहे सावण खान तोखों कहिड़ो लिक लिकावा बाबा फ़क़ीर कोन छॾींदे यार कोन छॾींदे हा ई वठ दुआ कजांइ कुर्ब तुझा कुर्ब वाह जवान वाह कोन मञीदा मरियम हू ज़ालिम कोन मञीदा हुननि वटि वञणु अजायो आहे जिन वटि न्याणियुनि जी इज़त न हुजे उन्हनि वटि मेड़ वठी वञणु पंहिंजी बेइज़ती करण जे बराबरि आहे इका वाट भी त न रही आहे गफ़ार केॾनि ॾींहंनि खां मुंहिंजो बचड़ो गुम आहे मूंखे हाँ में वॾ था पिया पवनि तव्हां त कुझु नथा कयो पर मूंखे बि कुझु नथा करण ॾियो मां वली दादा वारनि ॾे वेंदसि भली उहो मुंहिंजी इज़त कनि या न कनि
मां उन्हनि खे पोती मेड़ विझंदसि। मरियम, जबल खे ख़बर पई न त उहो बि नाराज़ थींदो। केरु नाराज़ थिए थो या नथो थिए, मूंखे कंहिंजी परवाह कोन्हे। बस मूंखे पंहिंजे पुट जी ॻणती आहे। अलाह तो ॼाणे मुंहिंजो बचड़ो अलाए कहिड़े अज़ाब में हूंदो। अदा मां मरियम वञूं था, जेकॾहिं उन्हनि खे इज़त ॾियणी हूंदी त भला ई कंदा, न त बंदूक त कोन हणंदा न भला। जेकॾहिं मां पंहिंजे पुट जी हयाती बचाइण कंहिंजे दर ते वञा थी, इन में असांजी इज़त घटि कोन थींदी। मञा थो त असांजी इज़त घटि कान थींदी, पर मरियम मुंहिंजी सलाह वठ। राति चाचा ऐं जबल वारा अचनि, पोइ सलाह करे कुझु न कुझु कंदासीं। घणियूं ई सलाहूं करे चुका आहियो, कुझु बि न थियो। रेसडे जो दाह खणी वियो, पोइ छा थियो? थाणे ते रिपोर्ट करे आयो, पोइ बि कुझु न थियो। हाणे असांखे कुझु करण ॾियो। जेसिताईं वली दाद राज़ी नथो थिए, तेसिताईं असांजो छोकिरो कोन मोटंदो। मरियम, इहा त असांखे ख़बर आहे त छोकिरे खे उन्हनि ई गुम कयो आहे। पोइ डर छा जी? असां सलाहुनि में हुजूं त असांजे बचड़े खे मारे ऐं उनजी लाश। ख़ैर घुर मरियम, ख़ैर घुर। तॾहिं त चवां थी त छोकिरे जी लाश मिलण खां पोइ वेही पछतायूं त हीअं कयूं हा, हूअं कयूं हा। तंहिंखां सुठो आहे त अॻु में ई कोशिशि कयूं। मां ऐं अधी बाई वञूं थियूं त वली दादा खे मिंथ मेड़ कयूं थियूं। असांजी इज़त कयईं त छोकिरो मोटाईंदो, न त पुट खे सायूं त वेठायूं। वञो मरियम, अलाह ईमान ॾींदुसि। ख़ुदा कंदो बचड़ो ख़ैरनि सां मोटी ईंदो। अलाह सणाई कंदो। अदा असां ॼाणी तो दर हली आयूं आहियूं। तूं असांजी इज़त रखंदे त रब तुंहिंजी इज़त रखंदो। रईस, असां मथां भलाई कयो, तव्हांजी पहुच वॾी आहे। जेकॾहिं तव्हां कोशिशि कंदव त असांजो बचड़ो मोटी ईंदो। तव्हांजो ई तर आहे, तव्हां पहुच वारा बि आहियो। कोशिशि कंदव त मुंहिंजो बचड़ो मोटी ईंदो। असां उम्मीद खणी तव्हां दर हली आया आहियूं। हे पोती मेड़ अथई, असांखे पंहिंजो बचड़ो मोटाए ॾे। तव्हां हाणे वञो। तव्हांजो छोकिरो जिते बि हूंदो 2 ॾींहंनि में घर वापसि अची वेंदो। रईस, बस मूं चयो न, तव्हांजे छोकिरे खे कुझु बि कोन थींदो, खेरनि सां पहुची वेंदो। अदा रननि जे अचण सां तव्हांजी दिलि मेड़ थी वई आहे। मौला तो ॼाणे ॿुधे खे ॿीहर ॿुधो था करे छॾियो। अनवर, रब अलाए कहिड़ियुनि ॻाल्हियुनि में राज़ी आहे। न्याणियूं दर हली आयूं न, कोशिश त करणी पवंदी न।
गलत कई सोट, गलत कई। इन खां त सुठो पुट खे मुंहं सां आईं। हाँ मूं गलत कयो, पर जेकॾहिं मुंहिंजी जॻह ते तूं हुजी हा न जबल, त इहो सुवाल मां तोखां कयां हा। जॾहिं हिक ई जवान पुट जो सहारो हुजे ऐं उन ई पुट जी ज़िंदगी दाव ते लॻल हुजे, पोइ तूं सोचे ॿुधाई हा त छा ग़लत आहे, छा सही आहे। हाँ पुट, जॾहिं पोड़े पीउ जो सहारो खसजण लॻे त दिल ऐं दिमाग़ कम करणु छॾे ॾींदा आहिनि। अखियुनि ॾाढो अंधारी अची वेंदी आहे। जिथां बि को आसरो मिलंदो आहे त माण्हू भॼी वञी उते पहुचंदो आहे। पोइ बि मां पंहिंजी दिलि ते पथर रखंदो अता। हू त माउ आहे, मुंहिंजे चवण ते किथे रुकजे। मूं कोशिश कई, पर पोइ बि हूअ पुट खे बचाइण जे लाइ ज़ालिम जे दर ते वञी पहुती। सोट, तव्हां जे दुख खे मां सम्झां थो, पर जंहिं दर तां कुझु बि न वरे, ओॾां वञणु बेवकूफ़ी आहे। ज़ाहिर आहे, जंहिंजो जवान पुट गुम थी वञे ऐं जंहिंजो ॾस पतो बि न पवे, त उनजो अकुल कम छॾे वेंदो न। ॾे ख़बर मरियो, कुछ दिल के दिलासो मिलियो है, का उम्मीद? सोट, दिल न लाए, मोर के कुछ भी न थींदो। ज़ालिमन आसरो ॾिनो आहे, वधीक रब उन्हनि खे ईमान ॾींदो। जेकॾहिं रखियण न्याणनि जो मान त छोकिरो मोटी ईंदो। जरूर मोटी ईंदो, अल्लाह मां उम्मीद न लायो। अदा, ये तुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे त हिन मोर मां असां हथ कढूं? हा। अदा, पोयावाची मसलो त खड़ो कोन कंदो। छॾण खां पहिरियां हुनखे अहिड़ो त ख़ौफ़ ज़दा कजो जो आज़ाद थियण खां पोइ बि मौत जो ख़ौफ़ हुन ते तारी रहे ऐं कंहिंजे साम्हूं ज़बान खोले न सघे। अदा, इहो तूं मूं ते छॾे ॾे। मौला तो ॼाणे हुन सां अहिड़ो त कमु कंदासीं जो राति जो निंड मां छिरक भरे उथंदो ऐं ज़बान खोलण खां अॻु में 1000 बार सोचींदो, 1000 बार। कमु कुझु छोरे सां अहिड़ो ई कजो, समझी त विया हूंदो। तव्हांखे सम्झाइण जी वधीक ज़रूरत त कोन्हे। तुंहिंजा भाइर आहियूं अदा, तुंहिंजा भाइर। अहिड़ा फन त असांखे रोज़ ईंदा आहिनि। कमु कुझु छोरे सां अहिड़ो ई करे पोइ हथ कढंदासूं। जो हुते केरु मारे विझंदुसि न, तॾहिं बि ज़बान कोन खोली। रबू मां नथो चाहियां, मां नथो चाहियां त हिकु औरत जे करे पाण ॿई सौट हिक ॿिए जे मथां हथियार सिधा कयूं। तॾहिं चवां थो त जेको तुंहिंजे मन में आहे सिधो ई साफ़ मूंखे चई ॾे। जेकॾहिं तूं राणीअ खे नथो विसारे सघी त ॿुधाए मूंखे, त मां हुनखे तलाक ॾियां। तलाक ॾियण खां पोइ छा थींदो? राणी असां वटि वेहंदी न? सोट न, हू पंहिंजे भाइरनि ॾांहुं हली वेंदी। हाँ, मूंखे ख़बर आहे मूंखे त हू पंहिंजे भाइरनि ॾे हली वेंदी। पर घटि में घटि असां ॿिन्ही सौटनि में इख़्तिलाफ़ त कोन थींदा। सोट, जेकॾहिं तूं पंहिंजे अंदर जे शक खे ख़तम करी न, त इख़्तिलाफ़ात पैदा थियण जो सुवाल ई पैदा कोन थो थिए। तोखे मूं मथां यकीन करणो पवंदो। एतिरो बेगरत मां बि कोन आहियां जो पंहिंजे सौट जे नंग में अखियूं विझां। मूं यकीन कयो तो मथां ऐं उन राणीअ मथां। तूं रुगो कलमो भरे मूंसां ॻाल्हि कर त तुंहिंजी दिलि में राणीअ जे लाइ मोहबत कान्हे। कीअं सम्झायां सौट? तोखे कीअं सम्झायां त मोहबत ॿाराणी रात नाहे।
जो बड़ी है कैसी ऐं टे ॾींहं विसरी वई। मञा थो त राणीअ जी मोहब्बत जो मुंहिंजी दिलि अंदरि मंदर रहियल आहे, उहा आसानीअ सां ईअं ख़तम कोन थींदी। पर उन जो इहो मक़सदु त नाहे त मां राणीअ में बुरी नज़र विझी थो वठां। मोहब्बत हिकु पाक जज़्बो आहे सौट, बस सौट बस। को बि गैरतमंद मर्द इहो न चाहींदो। जेकॾहिं हाणे हिकिड़े ई घर में रहणो आहे न त तूं चाचे ई अम्मा जे साम्हूं राणीअ जे सिर ते हथ रखी ॻाल्हि कंदे त हू तुंहिंजी भेण आहे, भेण। ऐं तुंहिंजी दिलि में हुन जे लाइ मोहबत ख़तम थी चुकी आहे। तॾहिं वञी मुंहिंजी दिलि खे सुकून मिलंदो, न त ॿी सूरत में अञा बि मुंहिंजो शक वधी वेंदो ऐं मां पाण मथां कंट्रोल करे कोन सघंदुसि। पोइ कुझु बि थी सघे थो सौट, कुझु बि थी सघे थो। रुस्तम ॾिसो रिस, तव्हां मूंखे कसम खणायो या आज़ियतूं ॾेई उबती खलल आहियो। जेका हक़ीक़त हुई उहा मूं तव्हांखे ॿुधाई आहे। हाणे मूं मथां भलाई करे मूंखे वञण ॾियो। ठीकु आहे, तोखे न आहे ख़बर न, तूं भले वञ वञ। मौला दादा और रीशा एक हिन में हथ कढियसि न, पोयां सभिनी खे ॿुधाईंदो त हिननि असांखे गुआह कयो। ॻाल्हि त अनवर तो लख जी कई आहे, पोइ छा सलाह आहे? सलाह छा जी मौला दादा, कयसि दुफ हणेसि पुफड़नि वारो कारतूस, लाश खणी था दरिया में उछलियसि। हिन मालिकनि खे हॾु मिलंदो न चमड़ी। हिते मारियुसि या दरिया ते? जेकॾहिं हितो वठी असां ॿार हिनखे मारियोसीं न कंदो किन, मां त चवां थो बोरे में विझी हणोसि था कारतूस, हिते ई कयोसि था दुफ। मौला थो ॼाणे लाश सुञाणप में बि न रहंदुसि। सलाह सुठी ॾिनी अथई। बोलो त न, ये बोरो तो खणी हेठि खोल हिनखे। वैसे में मापा तो सही। बोलो त न, पादर में एतिरो त पावर आहे जो उठ खे बि सुईअ जे सुराख मां पार कराए वेंदो। मौला थो ॼाणे गुलसन, ही त बोरो आहे। जेकॾहिं मां मोचड़े में हथ विधो न ऐं गुघीअ में अंदरि हलियो वेंदो। वारो कर उथाणे ना बोरे में न पंहिंजो वक़्तु विञा न असांजो। बराबर? अरे सर, खुदा जे वास्ते मूंखे जीअंदान ॾियो, मूंखे कसम खणायो, मां कंहिंसां बि ॻाल्हि कोन कंदुसि। जे मां ॻाल्हि कयमि पोइ बि मां तव्हां खां परे न आहियां। ठीकु आहे, कयूं था तुंहिंजी ज़बान मथां एतबार ऐं तोखे छॾियूं था। वञ हाणे, पेर ड्राए। मौला थो ॼाणे जेकॾहिं पोइ ते लोणो बि हयई न, सीने खे परूड़ करे छॾींदो मां। ना माना तू एतिरो जल्दी हारे वेही रहंदी है त बाक़ी जिंदगी कीअं गुज़रंदी। तू हिम्मत सां कम वठ, मां तोसां गॾु आहियां। छा कयां चाची मां, छा कयां? रुस्तम जो शक ॾींहों ॾींहुं मुंहिंजे मथां वधंदो थो वञे।
जेकॾहिं हिन घर में कॾहिं रहियासीं न त कॾहिं बि मां सुख सां रही कोन सघंदसि। ऐं न ई रुस्तम जो शक मुंहिंजे मथां ख़तमु थींदो। ना मां न, अदा जी हयाती में असां अलॻि कोन थींदासीं। छा सम्झंदो अदा सावण? जोगी जे वञण खां पोइ औरतनि घर में बाहि ॿारे छॾी ऐं ॿिलनि सोटनि खे विढ़ाए अलॻि करे छॾियो। चाची, जेकॾहिं अलॻि थी वियासीं न त इन ॿिन्हिनि सोटनि जे विच में जेको थोरो घणो कुर्ब आहे न उहो बरक़रार रहंदो। पर जेकॾहिं ॿई गॾु हिकिड़े ई घर में रहंदा न त चाची घणो परे हलिया वेंदा हिक ॿिए खां। खुदा न करे जो ॿई सोट मुंहिंजे करे हिक ॿिए जे मथां बंदूकूं सिधू न कनि। अलाह ख़ैर कंदो, अहिड़ो वक़्तु ई न ईंदो। राति अचे अदा सावण ॿिन्ही छोकरनि खे गॾु विहारे हुननि जे शक खे ख़तमु करण जो को न को हल ॻोल्हियूं था। चाची, ॿिन्हिनि जे शक जो सबबु मां आहियां चाची। ना मां न, तू नाही, तू पाण खे कसूरवार न समझ। जेकॾहिं ॿिन्हिनि सोटरनि जो पाण में कुर्ब हूंदो त हू हिक ॿिए जे मथां यकीन कंदा ऐं उन शक जी दीवार खे हटाए ॿई सोट सॻे भाइरनि जिया हिकु छित ऐं हिकु खट ते वेही ॿई भाइर वरी कुर्ब जूं ॻाल्हियूं कंदा। जेकॾहिं ॿिन्हिनि जे दिलि में ई खोट हूंदी त हुननि जो शक न तू ख़तम थी करे सघी न मां। अल्लाह करे चाची, अल्लाह करे ईअं ई थिए। इहे ॿई सोट वरी हिकु थी वञनि ऐं हिक ॿिए सां ओतिरो ई प्यार कनि जीअं पहिरियां कंदा हुआ। अल्लाह ते रख, ईअं ई थींदो मुंहिंजी अम्मा, ईअं ई थींदो। खुदा को इन्हनि ज़ालिमनि खे ग़रक़ करे। छा त मुंहिंजे बचड़े जो हाल करे छॾियो अथऊं। बस अदी, तू न रो। इहा ई रब जी असांजे मथां भलाई आहे जो असांजो बचड़ो ख़ैर सां मोटी आयो आहे। केरु हुया मोर? रेसा, खुदा जे वास्ते मूंखे जीअं दान ॾियो, मूंखे कसम खणायो, मां कंहिंसां बि ॻाल्हि कोन कंदुसि। जे मां ॻाल्हि कयमि पोइ बि मां तव्हां खां परे न आहियां। मां तोसां आहियां। केरु हुया? इहे ॻाल्हियूं पोइ बि त पुछी सघजनि थियूं। हिन वक़्तु हिन जी हालत त ॾिस। पर दा हिन सुञाता त हूंदा न? हा, ॾिसंदुसि त सुञाणे वठंदुसि। बाक़ी मां हुनखे सुञाणा कोन थो त हो केरु हा। वलीदाद वारनि खां सवाइ ॿियो केरु थो थी सघे? सुबुह जो ॿार मेड़ थी विया आहिनि ऐं शाम जो तूं हिते पहुची वियो आहे। ऐं अञा बि तूं ॻाल्हि लिकाई थी मोर? अदा, हिन वक़्तु इहे ॻाल्हियूं न कर त सही आहे। तूं हितां हल पुट, फिलहाल छॾ मोर खे। ॾिस त हुन जी कहिड़ी हालत थी आहे। कुझु घड़ियूं हुनखे आराम करण ॾे। शुक्र कयो जो असांजो बचड़ो खैरन सां वापसि मोटी आयो। इहे ई मालिक जा लख आहिनि, हुन करीम जा किरोड़े कुर्ब आहिनि। कम त पक्को करे पोइ छोरे मां हथ कढियो अथव न? हा दा, कम पक्को थियल आहे, वात कोन खोलींदो। जेकॾहिं वात खोलियई त कहिड़ो त फर्क पए? फर्क पए थो मौला दादा। कुहाड़ियूं त खणी असांखे कोन हणंदा,
पर बदनाम त थींदासीं न। अदा छोरे सां एॾो तहचर कयो आहे जो मौला तो जाने मरद घड़ी ताणी वात कोन खोलींदो। तव्हां परेशान न थियो। जेकर छोरे वात खोलियो न त कुहाड़ियूं बि वात वारियूं हणंदोमांसि। जेकॾहिं वाछियूं कननि ताईं न चिरियूंमांसि न त मुंहिंजो नालो बि मौला दाद न आहे। तव्हां रुगो लठ पाठे वारो कमु कंदो, बाक़ी अकुल खां कमु वठण खां कसम खणी छॾियो अथव। कहिड़ो असांखे पढ़ाए वञी कोर्ट में जज करे विहारियो अथई जो अकुल खां कमु वठूं। असीं आहियूं अणपढ़ियल आंगूठे छाप, वाहाईंदासीं डंडो ऐं कंदासीं माण्हुनि जो बंदि वात। अदा मौला तो जाने अदा वॾे खे केरु सम्झाए। मोरा हिते भी मूंखे तोसां कुछ ॻाल्हाइणो आहे। पर मां तोसां हिकु लफ़्ज़ बि ॻाल्हाइण थो चाहियां। छो सां तुंहिंजो मतलब नथो ॻाल्हायां? ज़बरदस्ती आहे छा? हाँ ये समझ जबरदस्ती आहे। जबल या जबरदस्ती तुंहिंजी मुंहुं मथां न रहंदी पर थी वाडे मूंखे हां तो ठाऊ को नहीं थियो जो जबल खां गंद कढाए सघी। मिड़ीअ ते लत ॾेई कया रब जी राह में रवानो सिधो तूं बि। मां चवां थो हथ कढ मुंहुं हथ कढ। लत 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 छा कंदे तूं मूंखे? हाँ तुंहिंजी हैसियत छा आहे मुंहिंजे अॻियां? पंहिंजो समझी मां तुंहिंजी इज़त थो कयां, अखियूं तो लॻारी। हेठि कर इहो तोड़ा, हेठि कर। कॾहिं न छॾिया इहो तोड़ा। उथी मथे हाँ ते मैं तो उथी मथे बि। जबल बस वधीक हिकु लफ़्ज़ ज़बान मां कढियो अथई, ज़बान काकड़े खां छिके कढंदो थे। आखिर मुंहिंजो ॾोह करियो अथव भला। घर में त मां माठ करे वियुसि, हिकु लफ़्ज़ बि कोन कुझुमि। जेकॾहिं मूंखे सच सच न ॿुधायो अथई मौत ॾींदो थे। तोखे त ख़बर आहे जबल जेको चवंदो आहे वो करे ॾेखारींदो आहे। मूंखे सिर्फ़ इहो ॿुधाए तोखे अगवा वली दादा वारनि कयो? हाँ हाँ मूंखे वली दादा वारनि अगवा कयो ऐं मूंखां पीरल जे कातिरे बारे में पुछा पिया कनि। ऐं हाणे तमामु जल्द उन्हनि जा हथ तुंहिंजे गिटी में हूंदा। तुझे मुर्सी की खबर पहुंची। भूला तो तू शी आई वो तो के चणे वांगुर चबारे फिरी कंदा। मां वो रुक जो चणो आया जेके चबाण जी कोशिश कयो बट्टी बाहर निकरी त। आखिर तव्हां साबित करण छा था चाहियो? तव्हां हिन महिल ताईं ॿिन्ही भाउरनि वांगुरु ज़िंदगी गुज़ारी आहे ऐं हाणे हिक ॿिए जे मथां शक कंदे तव्हांखे शर्म नथो अचे? चाचा शक मूंखे नाहे पर इन जा सबब रब्बू पियो पैदा करे। सोट जेकॾहिं तोखे मूं मथां एतबार नाहे न त भले साईं ते हथ रखराए मूंखां कसम खणाए सघी थो। एतिरो परे वञण जी ज़रूरत नाहे। मुंहिंजो शक त हिते ई ख़तम थी वेंदो। तो सिर्फ़ राणीअ जे सिर मथां हथ रखी उनखे भेण करे सॾु कर। कंदे भेण
यो कीअं थो थी सघे? हिक छोकिरी जंहिंसां काल्ह ताईं मां मोहबत कंदो हुयुसि, मां चवां थो त ज़बान खे बंदि रख। बाबा, मुंहिंजे ख़ामोश रहण सां हक़ीक़त लिकंदी त कान न। तव्हां सभिनि खे ख़बर आहे, रुस्तम बि खूब ॼाणे थो त राणी मूंसां मोहबत कंदी हुई ऐं मां राणीअ सां मोहबत कंदो हुयुसि। ज़बान बंदि रख, कमीना कह जा। सोट जी घरवारी भाॼे ये मिसल हूंदी आहे, भाॼे ये जे मिसल। बाबा, मुंहिंजी ज़बान बंदि रखण सां राणीअ जी मोहबत मुंहिंजी दिलि मां निकिरी त कान वेंदी न। खणी जे हिन वक़्तु मुंहिंजे सौट जी इज़त आहे, पर मां बि राणीअ खे इज़त जे नज़रुनि सां ॾिसां थो। पर राणीअ लाइ काल बि मुंहिंजी दिलि में मोहबत हुई ऐं अॼु बि आहे। निकिरी वञ मुंहिंजे घरां, निकिरी वञ मुंहिंजे घरां, निकिरी वञ मुंहिंजे नज़रुनि जे अॻियां। हाणे हिन घर में तुंहिंजे लाइ का बि इज़त कान्हे, का बि इज़त कान्हे। निकिरी वञ हितां, निकिरी वञ तुंहिंजे घर मां। पुठ जो टुकुर वई घर में खाइजो। बस चाचा, घणो थी वियो। हाणे हिन हिक छित हेठां मां ई सौट गॾु नथा रही सघूं। वल्लूअ वारनि सां साया जाल खेॾी आहे, पर मां हुननि खे मक़सद में कामयाब थियण कोन ॾींदुसि, कोन ॾींदुसि। तव्हां ॿई सौट हिक ॿिए जी ताक़त आहियो। मां तव्हां ॿिन्ही खे अलॻि थियण कोन ॾींदुसि। चाचा, जेकॾहिं असां ॿिन्ही सौटनि खे गॾु ॾिसणु चाहियूं था त पोइ हुनजो हिकु ई हल आहे। तॾहिं ई असां ॿई सौट वरी हिकु छित हेठां रही सघूं था। ओहो, कहिड़ो हल आहे? राणीअ खे तलाक। हाणे असां गॾु नथा रही सघूं सौट। मूं जेतिरी तव्हांजी इज़त कई, तव्हांजा हथ मुंहिंजे ॻिची में ई पिया। कहिड़ो न कयो मुंहिंजे मोर, ॿुधाए कहिड़ो न कयो मुंहिंजे पुटु। सोट, मूं त सिर्फ़ु हुन खां पुछा कई आहे। पुछा कईसि या मारे कुटे हुनखे पुछड़ो करे बेइज़तो कईसि? इहो तरीक़ो आहे पुछा करण जो? गफ़ार, मुंहिंजी अछी ॾाड़ीअ ॾे ॾिसो। चाचा, असां तुंहिंजे अछी ॾाड़ीअ ॾे घणो ॾिसी चुका आहियूं, पर जबल असांजे अछी ॾाड़ीअ ॾे कोन थो ॾिसे। मुंहिंजी त बार बार बेइज़ती करे चुको आहे, पर हाणे अदा जी बि इज़त न कई। हाणे जेको थियो उनखे दरगुज़र कयो। न न रब न, हाणे दरगुज़र कोन कंदासीं।
जेकॾहिं वलीदाद वारनि जो शक सही आहे त पोइ मुंहिंजे पुट जो कातिल जबल आहे। इहो छा पियो चई बिजार? तोखे असां मथां शक कंदे शर्म नथो अचे? तो मथां न, चाचा जबल मथां शक आहे। जेकॾहिं तूं सम्झी थो त जबल जा हथ मुंहिंजे पुट जे खून में रंगियल न आहिनि त पोइ तूं कसम ॾेई एतबार ॾेई सघीं थो। हा हा, हिकु छा मां 10 दफ़ा कसम खणी एतबार ॾेई सघां थो त मुंहिंजो जबल कॾहिं बि पंहिंजो रत न वहाईंदो। तूं खणी अच भलो साईं, मां ॾियां थो एतबार। मुंहिंजे अंदर में शक जी बाहि तॾहिं ख़त्म थींदी जॾहिं तव्हां एतबार ॾींदो। इते बीह चाचा, मां भलो साईं खणी थो अचां। इते बीह सोटे। छो एतबार न ॾींदे छा? जंहिंखे मुंहिंजी ज़बान मथां एतबार न हुजे उनखे मां कहिड़ो एतबार ॾियां? तव्हांखे एतिराज़ आहे न मुंहिंजे रहण जो त असां अॼु जो अॼु उतो निकिरूं था। मुल्क मोला जो खुटो न आहे, तव्हां खां सवा बि असांखे के ॿिए दर पनाह मिली वेंदी। ही जूई तव्हांखे छॾणी पवंदी। जॾहिं तो ये पूरी जूई ख़रीद कई न तॾहिं छॾींदासीं। अब्बा तूं पंहिंजो सामान ठाहे रख त मां को पट या पनाह मोकिलाए थो अचां। हे जबल जेको भी करे पियो नाज़ा जे लाइ, ऐं तूं मरियम नाज़ा खे नाज़ा जी हालत छॾे ॾे। असां हुनखे मोह सां आहे। हाणे नाज़ा जे करे मां सभिनी खे सूरनि में कोन विझंदुसि। इहे सभु मसइला जबल जे करे पैदा थिया आहिनि। जबल हितां निकिरी वियो त सभु मसइला ख़त्म थी वेंदा। मुंहिंजी ज़बान बंदि रखण सां रानीअ जी मोहबत मुंहिंजी दिलि मां निकिरी त कान वेंदी न। रानीअ जे लाइ काल्ह बि मुंहिंजी दिलि में मोहबत हुई ऐं अॼु बि मोहबत आहे। रानीअ जे लाइ काल्ह बि मुंहिंजी दिलि में मोहबत हुई ऐं अॼु बि मोहबत आहे। अम्मा छा ॻाल्हि आहे? न चाची, का बि ॻाल्हि कान्हे। बस पंहिंजे ॾुखनि खे ॾिसी परेशान आहियां। धीअ, ही जेको कुछ भी तोसां थियो न, इन में असांजो को बि ॾोह न आहे। असांजी त पूरी कोशिश हुई जो असां तुंहिंजो रिश्तो रबूला वठूं, पर चाची मूंखे ख़बर आहे त इन में तव्हांजो को बि ॾोह न आहे। इहो सॼो ॾोह मुंहिंजे भाइरनि जो आहे। हुननि मूंखे हथ सां सूरनि में उछलियो आहे। तूं हिम्मत न हार धीअ, असां जल्दी रुस्तम ऐं रबू खे समझाए वठंदासीं। हिन घर में वरी प्यार ऐं मोहब्बत सां रहण शुरू कंदासीं। अल्लाह ते रख मां, अल्लाह ते रख।
बाबा इहो उतार तव्हांजे हवाले केतिरा ॾींहं चाहियो रही सघो था। ऐं हा हिकु ॻाल्हि जो ध्यानु रहे त का शिकायत न थिए। ईअं न थिए जो तव्हां को ग़लति कमु करे हितां निकिरी वञो ऐं माण्हू मूंखे मारे ॾियनि ऐं चवंदा रहियस तव्हां उन्हनि खे हिते पनाह ॾिनी। न रहिस अहिड़ो असां को बि कमु न कंदासीं जंहिंसां तव्हांखे का शर्मिंदगी महसूस थिए। बाबा हिते तव्हांखे 3 वक़्त मानी मिलंदी, कंहिं ॻाल्हि जी बि गिणती न कजो। को बि कमकार हुजे जानूअ खे चई छॾिजो। जानू जी बाबा साईं, जानू त जान बि हाज़िर आहे, रुगो हुकुम करे ॾिसो। इहे असांजा महिमान आहिनि। इन्हनि खे का बि शिकायत मिली त सम्झजां जानूअ जे जिस्म तां खल लथी लथी। बाबा साईं, जानू त खल बि हाज़िर आहे, तव्हां भले हुन मां जुतियूं ठाहे पायो पर जानू तव्हांजे अॻियां कुझु हंधो न। अचो बाबा, चाचा अच। जेको सोचे अदीअ जो संग खून बहा में ॾिनुमि उहो मक़सद हासिल कोन थियो। मूं सोचियो त रब्बू ऐं रुस्तम पाण में विड़ी मरंदा पर ईअं कोन थियो। अदा इहो ख़्याल दिलि मां कढी छॾ त रब्बू ऐं रुस्तम पाण में विढ़ंदा, बाक़ी जेकॾहिं ॾी इजाज़त त उन्हनि जो जीअण हराम कयूं। मौला थो ॼाणे अदा, जॾहिं उन्हनि सां असां ठाह कयो आहे पोइ हुनजी ज़िंदगी ज़हर छो कयूं? जेकॾहिं कातिल जबल हुजे हा न त उनजी ॼाण छोरे मोर खे ज़रूर हुजे हा, पर उन छोरे त कुझु बि कोन ॿुधायो। इन्हीअ करे मां परेशान आहियां त अदा पीरल जो कातिल केरु आहे जेको अॼु ताईं असां खां लिकल आहे। अदा तुंहिंजी इन चालाकियुनि सां कातिल ज़ाहिर कोन थींदो, बाक़ी जेकॾहिं ॾी इजाज़त असीं आहियूं आउठे छाप वाह आहियूं डंडे खे त पोइ ॾिस कीअं था अच्छा कारा ज़ाहिर थियनि। फिलहाल डंडे वाहण जी ज़रूरत कोन्हे, कुझु अकुल खां कमु वठणो आहे। कलम ऐं अकुल जी ॻाल्हि न कर अदा। हा दा, सिधी रांदि सोटे जी तू हुकुम कर। मौला तो जाने पोइ ॾिस कीअं था उन्हनि जा सिर झुकायूं। डंडो तॾहिं वाहींदासीं जॾहिं वरी बि पहिरियां अगराई हू कनि। अदा तू भी कमाल तो करे, हू असांजे साम्हूं बीहंदा तावनि खे तो चई गुललीअ जॻह पे। मौला तो जाने अदा, रब्बू ऐं रुस्तम असांखे ॾिसनि था वाट था मटाइनि। वाट भली मटाइनि पर घर कोन मटाईंदा। मुंहिंजी हिकु ॻाल्हि कन खोले ॿुध, आउंठे छाप ॿुधाए दा त पोइ ॿुधो।